ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे नज़राने जी पेतियुनि जे हवाले सां जेके खोलियूं वयूं आहिनि। नज़राने जी पेतियुनि मां रुॻो 6 महीननि जा 13,59,000 रुपया ज़ाहिर कया विया आहिनि। मैनेजर डॉक्टर आफ़ताब कामरान थईम जी निगरानीअ में नज़राने जूं पेतियूं खोलियूं वयूं आहिनि, जॾहिं त रिकॉर्ड ते ज़ाहिर कयल पैसा माण्हुनि खे अचरज में विझी छॾियो आहे। लतीफ़ जे पांधीड़ा बि हैरान थी विया आहिनि। गुज़िरियल साल दौरान 6 महीननि में 36 खां मथे 40 लख रुपया पेतियुनि मां मिलंदा रहिया आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में मौजूद आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नसीर चन्ना खां। जी नसीर, इहो ॿुधाइजो त नज़राने जूं पेतियुनि में 6 महीननि जा रुॻो 13 लख रुपया ज़ाहिर थिया आहिनि। इन जे मुक़ाबले लाल शहबाज़ कलंदर जूं पेतियूं जॾहिं खोली वयूं हुयूं त उन मां करोड़े रुपया मिलिया हुआ। जी बिल्कुलु, दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते नज़राने जूं पेतियूं जेके आहिनि उहे खोली वयूं आहिनि, जंहिं दौरान 6 महीननि जा सिर्फ़ु 13,59,000 रुपया ज़ाहिर कया विया आहिनि। भिटशाह डिस्पेंसरी बाद दरगाह ते मैनेजर तौरु मुक़ररु कयल डॉक्टर आफ़ताब कामरान थईम जी निगरानी में नज़राने जूं पेतियूं खोली वयूं, जॾहिं त मुबैना तौरु लख रुपया खुर्द वुर्द करण जा इल्ज़ाम पिणु साम्हूं आया आहिनि। 6 महीननि जी आमदनी जेका आहे उहा न हुजण जे बराबरि ज़ाहिर कई वई आहे, जॾहिं त औक़ाफ़ जे मुलाज़िमनि ऐं गॾपलाए विहारल माण्हुनि पारां सिर्फ़ु 13,59,000 रुपया जेके आहिनि उहे ज़ाहिर कया विया आहिनि। इन हवाले सां ज़रियनि जो इहो चवणु आहे त रिकॉर्ड ते ज़ाहिर कयल पैसनि माण्हुनि खे अचरज में विझी छॾियो आहे। लतीफ़ जा पांधीड़ा बि उन हवाले सां हैरान थी विया आहिनि त 6 महीननि में सिर्फ़ु 13,59,000 जेके आहिनि उहे ज़ाहिर कया विया आहिनि। इन दौरान जेको ईद उल फितर जो मौक़ो बि हुयो ऐं मेलो बि इन में अची वञे थो, ऐं पोएं साल में घटि में घटि 6 महीननि में 36 खां 40 लख रुपया नज़राने जी पेतियुनि मां मिलंदा रहिया नसीर, आहिनि। असांजे नाज़रिन खे इहो ॿुधाइजो त 13,59,000 रुपया आहिनि या सोन अलॻि आहे, करंसी बि मिली आहे का? न, करंसी वग़ैरह न मिली आहे। सिर्फ़ु जेका रक़म हींअर ज़ाहिर कई वई आहे सिर्फ़ु 13,59,000 जेका आहे उहा ज़ाहिर कई वई आहे। ऐं इन में जेको ईद जो अहम मौक़ो हूंदो आहे या त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको मेलो हूंदो आहे उन जी आमदनी बि इन में ई ज़ाहिर कई वई आहे त जेके शहरी आहिनि उन्हनि इन ते ख़दशा ज़ाहिर कया आहिनि त लखे रुपया जेके आहिनि उहे मिलंदा रहिया आहिनि। पेतियुनि मां करोड़ रुपया मिलंदा रहिया आहिनि, पर सिर्फ़ु हिननि 6 महीननि में एतिरा पैसा जेके आहिनि उहे ज़ाहिर कया विया आहिनि। जी, वॾी महिरबानी अव्हां जी नसीर चन्नो, असांखे अपडेट ॾेई रहियो। दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे नज़राने जूं पेतियूं खोलियूं वयूं आहिनि।